नाज़िर मीरपुर माथेलो भरसा पोरियत मेहरबान मेघवार जी 20 साला कविता मेघवार गुज़रियल 4 सालन खां पई गुर्दा फेल थियण सबब मुफ़लिसी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर बणियल आहे। ग़ुर्बत सबब इलाज जी सघ न रखण सबब संदसि वारसनि इलाज लाइ मदद जी अपील कई आहे। उन हवाले सां ॾिसूं था मोहम्मद कासिम कलवर जी ही रिपोर्ट। मीरपुर माथेलो पुराई गोठ मेघवार मेहरबान जी जे घर में मौजूद आहियूं। मेहरबान जी जेको मज़दूर पोरियत आहे उनकी न्याणी कविता गुज़रियल 4 सालन खां बिस्तरे ते बीमारी में भीड़ थियल आहे। कविता जेका गुर्दन की बीमारी में गुज़रियल 4 सालन खां ज़िंदगी सां जंग विड़ी रही है। अचो त घर वारनि खां वीचार वठूं इन जो छा चवण आहे। असांजी न्याणी आहे कविता बीमार आहे, सब असां ॾेई चुकिया आहियूं। हाणे कुझु कोन घर में कयूं। बीमार कविता इन घटि ते पई आहे, न्याणी आहे। असां वटि हाणे इलाज लाइ रुपयो कोन। हाणे असां छा कयूं? कुझु मदद कयो। मुझे मदद कयो। मां बीमार आहियां। मुझे मदद कयो। मां ॾाढी बीमार आहियां। मां ठीक कोन थी पई आहियां। वठदी में मुझे मदद कयो। भेण मुंहिंजी बीमार आहे, प्लीज हेल्प। मुंहिंजी भेण बीमार आहे, हेल्प कयो। भेण बीमार आहे, असांजी हेल्प कयो। भेण बीमार आहे, असांजी हेल्प कयो। खान या बारी खान पिता के असां इल्तिजा है। असां गरीब हूँ, इलाज कराए नंढी बीमार है वेचारी कविता, इलाज कराए करे थकजी विया। हाणे का शइ कोन्हे असां वटि, परेशान ॾाढा असां वारनि खे असांजी अपील था करूं, गवर्नमेंट खे अपील था कयूं त असांजी मदद करे। असांजी गरीब हूँ असां। मोहम्मद कासिम कलवर, टीवी, मीरपुर माथेलो।